अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मर मरे आऊं रुआं मोटी आव मकांद कचन वॾा पांद जीअण थोरा ॾींहड़ा। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 4 जुलाई 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। अॼु सॼे मुल्क में योम आशूर रिवायती अक़ीदत एतिराम ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हीउ ॾिहाड़ो इंसानी तारीख़ में हक़ ऐं बातिल विच में इहो फ़र्क़ु ज़ाहिर करे थो जंहिंखे ताअब्द हक़ जी सरबुलंदी वारी अलामत तौरु यादि रखियो वेंदो। न फ़क़्ति इस्लामी पर समूरी इंसानी तारीख़ में शोदाए करबला पंहिंजी अज़ीम लाफ़ानी क़ुर्बानी सां जेको दर्स छॾियो आहे तंहिंखे को बि विसारे नथो सघे। उहो दर्स हक़ ऐं सच जी वाट ते हलंदे पंहिंजो पाण खे क़ुर्बान करण जो आहे। बज़ाहिर हिकु महदूद अक़लियत हिकु तमामु वॾी अक्सरियत सां करबला जे कारज़ार में जेका जंग कई सा उन दीन जे तहफ़ुज़ लाइ हुई जंहिंखे सलामती जो दीन सॾियो वञे थो। उन वेड़ में हिकु पासे उहे हुआ जिन पंहिंजी ज़िंदगी जी परवाह कान कई ऐं ॿिया उहे हुआ जिन पाण खे बचाइण लाइ नाहक कयो। करबला जे शहीदनि जी क़ुर्बानी रुॻो हिकु वाक़े खे बयानु नथी करे पर उहा सॼे आलम खे दर्स ॾिए थी त हक़ लाइ वेड़ ज़रूरी आहे, मज़ाहिमत ज़रूरी आहे। न रुॻो पंहिंजे हक़ लाइ वेड़ पर पूरी इंसान ज़ात जे हक़नि लाइ वेड़ ज़रूरी आहे। अॼु जॾहिं समूरी मुस्लिम दुनिया जंहिं विगाणप जो शिकार आहे तंहिंमें करबला जे अज़ीम फ़िक्र मां जेकॾहिं कुझु हासिलु कयो वञे त को सबबु न आहे जो इस्लामी दुनिया पंहिंजो उहो मक़ाम ॿीहर हासिलु करे वठे जेको मंझंदि तेज़ी सां पखिड़िजंदड़ दहशतगर्दी जी धुंध में उजल थींदो थो वञे। करबला जे मैदान में ॾिनल क़ुर्बानीनि असांखे इहो सेखारियो आहे त कहिड़ी रीति जॾहिं माण्हू हक़ ते बीही रहे थो त पोइ हूअ उन वाट तां हटण लाइ तयारु न हूंदो आहे, छाकाणि त उनखे ख़बर हूंदी आहे त हू जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ नथो विढ़ी सघे त पोइ उनजो हुजणु अजाइबु आहे। उन फ़िक्र जी आबियारी सदियुनि खां थींदी पई अचे। असांजी बि इहा ज़िमेवारी आहे त हक़ लाइ आवाज़ उथारियूं ऐं ज़ालिम आॾो झुकण बदिरां ज़ालिम खे इहो ॿुधायूं त हू सच चवण वारनि खे कंहिं बि रीति झुकाए नथो सघे, कंहिं बि रीति उनखे ज़ोरीआण मञण ते मजबूर नथो करे सघिजे। हीउ इंसानी जो दर्स आहे, उहा ई इंसानियत जेका पाण में ॻंढियल आहे। हिकु इंसान जो दर्द ॿिए इंसान जो दर्द आहे, उन दर्द खे महसूसु करण ऐं उनजो दारूं करण जी ज़रूरत आहे। असांजो मुल्क बि उन्हनि मुल्कनि जी फ़हिरिस्त में आहे जिते ज़िंदगी खे फ़िरक़ेवार सोच मफ़लूज बणाए छॾियो आहे ऐं असांजा शहरी उन बाहि जे सेक में मुसलसल सड़ी रहिया आहिनि। दुनिया में जिते जिते बि हक़ लाइ वेड़ हली रही आहे उहा उन दर्स जो ई तसलसल आहे जेका अॼु खां 100 साल अॻु इंसान ज़ात पिराए। हिकु पासे उहो लश्कर हो जंहिं हक़ लाइ विढ़ंदड़नि जो पाणी बि बंदि करे छॾियो हो ऐं ॿिए पासे उहे हुआ जिन हर हाल में जदोजहद खे जारी रखियो ऐं पाण खे क़ुर्बान कंदा विया। अॼु जी समूरी दुनिया में उन सवाल ते वीचारण जी ज़रूरत आहे त छा उहा उन हिदायत ते अमल करे रही आहे, जे न त पोइ उहो कीअं मुमकिन आहे त असीं अमन ऐं सलामती सां उहो सभु कुझु हासिलु करे सघंदासीं जंहिं ते अमल करण जी सूरत में असांखे सुरख़रूअ थियण जी यकीनी बशारत मिलियल आहे। असांखे वीचारणो पवंदो त आख़िर असीं उन वाट तां कहिड़े मोड़ सां थिड़िया आहियूं जेका बका जी वाट आहे। हीउ ॾींहुं असांखे इहो सभु कुझु यादि ॾियारणु ऐं पंहिंजे अमल ऐं फ़िक्र जो पाण एहतिसाब कंदे उनखे हक़ सां सलाहण ऐं हमकिरार करण जो दर्स ॾिए थो। हीउ उहो ॾींहुं आहे जेको असांखे इहो बि सेखारे थो त कॾहिं बि बातिल जी ज़ाहिरी ताक़त खां मरूब थी सच जी वाट नाहे छॾणी। कंहिं बि ॾाढे जे अॻियां हथियार फिटा नाहिनि करणा ऐं न ई पंहिंजो पाण खे हीणो ॾेखारिणो आहे, पर उनजे आॾो पाण खे हौसलेमंद ॾेखारिणो आहे। उनखे उहो ॿुधाइणो आहे त असल सोभ हक़ जी थियणी आहे।
असांखे ज़वाल खां बचिणो आहे त पोइ उन वेसाह जी वाट वठणी पवंदी जेको वेसाह करबला जी सरज़मीन में शुद्ध आहे। करबला पंहिंजी क़ुर्बानी सां क़ाइमु कयो। हीउ उहो वक़्तु आहे जंहिंमें सॼी दुनिया खे हाणे पंहिंजूं अखियूं खोले पाण में एतमाद पैदा कंदे विछोटियूं ख़तमु करण लाइ अॻियां अचणु घुरिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं उन में वतन सां वेसाह घातियूं थी रहियूं आहिनि ऐं इहा बि हक़ीक़त आहे त पाण ॼाणूं त पंहिंजो समूरो वतन हर ॾिहाड़े ॾिसे थो नई करबला। सिंध जो पाणी बंदि कयो पियो वञे। सिंध सां जेके वेसाह घातियूं कयूं पियूं वञनि उन्हनि अलमनि जी तारीख़ केरु लिखे न लिखे पर तारीख़ ज़रूरु लिखे पई। सिंध जी हिंदू आबादी पिणु लॾपलाण जो शिकार आहे। हिंदू आबादी जंहिंखे पाण सिंध जा असुलोका रहवासी बि सॾियूं था, बदमनी जी बाह उन्हनि खे साड़े पई। भताखोरी खां बेज़ार उहे आहिनि ऐं धरती जूं घटियूं बि हुननि लाइ तंग कयूं पियूं वञनि। हू वीचारा अमन अमान जी तलाश में कराची खां कंदकोट ऐं कंदकोट खां कराची जा पंध पुछाईंदा रहिया आहिनि। पर जेका मुसलसल सिंध मां लॾपलाण थी रही आहे उहा बि केतिरा ई सवाल उथारे थी। हेसि ताईं जेके माण्हू बि भारत लॾे विया आहिनि उन्हनि मां घणा त उते ई आबाद थी विया आहिनि ऐं उन्हनि भारत खे पंहिंजो वतन बणाए छॾियो आहे। मुल्क मां हिंदू बिरादरी जो लॾे वञणु इन ॻाल्हि जी साबिती आहे त उहे पाण खे हिते महफ़ूज़ नथा सम्झनि, छाकाणि त हेसि ताईं उहा आबादी अॻुवा थी आहे, क़तल थी आहे ऐं फुरनि सां गॾोगॾु जबरी मज़हब मटाइण जा वाक़िया बि उन्हनि सां पेश ईंदा रहिया आहिनि। तंहिं करे उन्हनि लाइ हिते रहणु ॾुखियो थी पियो आहे। पर हिंदुस्तान में बि उन्हनि लाइ रस्तनि ते गुल कोन विछायल आहिनि। उते रही जियापो करणु ॾुखियो आहे। हाणोके पाक भारत छिकताइण खां पोइ सूरतहाल वधीक ख़राबु थी वई आहे, जंहिं करे उते रहंदड़ हिंदू बिरादरी जे माण्हुनि लाइ मसइला पैदा थी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे पाकिस्तान वापसि मोकिलियो पियो वञे। हाणे जॾहिं उहे मुल्क वापसि पिया अचनि त उन्हनि ते कई शक कया वेंदा, उन ते नज़र रखी वेंदी। उन हवाले सां हिकु रिपोर्ट साम्हूं आई आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताइण सबबि ॿिन्ही मुल्कनि जूं सरहदूं बंदि, पर ॿिन्ही मुल्कनि हिक ॿिए जे शहरनि जी वापसी जो सिलसिलो अञा ताईं जारी रखियो आहे। ख़मीस वारे ॾींहुं भारत मां 46 पाकिस्तानी वापसि वरिया आहिनि, जिन में 35 पाकिस्तानी हिंदू पिणु शामिल आहिनि। गुज़िरियल साल सिंध मां हिकु हिंदू ख़ानदान भारत वियो हो, पर ॿिन्ही मुल्कनि में छिकताइण सबबि भारतीय हुकूमत पाकिस्तानी हिंदू ख़ानदान खे वापसि मोकिले रही आहे। उन ॻाल्हि जा बि इम्कान आहिनि त ईंदड़ वक़्त में वधीक हिंदू ख़ानदान पाकिस्तान मोकिलिया वञनि। हीउ मुल्क जेतिरो मुस्लिम आबादी जो आहे ओतिरो ई ग़ैर मुस्लिम आबादी जो पिणु आहे। उन करे उन जा आइनी जमहूरी हक़ साॻिया आहिनि जिन खां इनकार न करणु घुरिजे। असांखे उन्हनि मामलनि ते सोचणु घुरिजे त आख़िर उहे कहिड़ा सबब आहिनि जो सिंध में रहंदड़ हिंदू ख़ानदान या पाकिस्तान में रहंदड़ ग़ैर मुस्लिम आबादी पाकिस्तान छॾे ॿियनि मुल्कनि लाइ लॾपलाण छो थी करे, जॾहिं त हिन मुल्क ते ग़ैर मुस्लिम आबादी जो बि ओतिरो ई हक़ आहे। पर जीअं त हिते पहिरें ॾींहं खां वठी ग़ैर मुस्लिम आबादी खे अदम तहफ़ुज़ जो निशानो बणायो वियो आहे। तंहिं करे उन लाइ इहो ज़रूरी थी पियो आहे त उहा ई मुल्क छॾे कंहिं ॿिए मुल्क में पनाह वठे, जॾहिं त उहा अमल पाकिस्तान जी साख लाइ बि ख़राबु आहे। हिंदू ख़ानदान जेके हिन वक़्त ताईं सिंध में ज़ुल्म ऐं जबर जे वर चढ़ंदा रहिया आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जी ज़रूरत आहे। उन्हनि सां हिकु आम शहरी वारो रवैयो रखण जी ज़रूरत आहे त जीअं उन्हनि खे कंहिं बि रीत अदम तहफ़ुज़ जो अहसासु न थिए। जेकॾहिं उन्हनि लाइ हिते माहौल साज़गार आहे ऐं मज़हबी फ़र्क़ खे नज़र में रखंदे का बि नाइंसाफ़ी नथी कई वञे त पोइ उहे हीअ धरती छॾे कंहिं ॿी धरती वञण जो सोचे बि नथा सघनि। तंहिं करे ग़ैर मुस्लिम आबादी खे उहे साॻिया जमहूरी ऐं आइनी हक़ अमली तौरु ॾिना वञनि जिन जी उहा हक़दार आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार।
सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं मुंहिंजा जीअं त पाण भली भी त ॼाणूं था त दर्द जी तारीख़ ॾाढी तवील आहे, पर के दर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके ग़म जी तारीख़ लिखी वेंदा आहिनि। मोरे भरिसां ॻोठ बजराणी लगारी में पेश आयल ख़ुदकशी वारो वाक़ियो बि केतिरा ई सवाल उथारे वियो आहे। न सिर्फ़ु सवाल उथारे वियो आहे, पर दर्द जी अहिड़ी लकीर लिखी वियो आहे जेका तारीख़ जे सीने तां कॾहिं बि मिसारजी न सघंदी। उन समूरी सूरत हाल ते तारक कोराई हिकु माउ जो आबघात जे उनवान हेठि लिखे थो। सिंधु दरिया सिंधी माण्हुनि लाइ ममता जो दर्जो रखे थो। दुनिया में हूअं ई ॾुख घणा आहिनि जंहिंजो सबबु नाइंसाफ़ी, गुरबत, बदहाली ऐं बदतरीन हुक्मरानी आहे। जॾहिं रियासत ॾाइण थी वञे त उहा पंहिंजे बचनि खे खाईंदी आहे। गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पाणी जे अहम मसइले ते सॼी सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो धाड़ो लॻण ख़िलाफ़ु सरापा एहतजाज बणियल हुए। उहो सिंधु दरिया आहे जेको लखें माण्हुनि सां गॾु हज़ारें जीवत खे सांढे थो। उन लाइ हर ॿार, बचो, औरत तोड़े मर्द रोडनि ते रियासती ॾाढ ख़िलाफ़ु हिकु आवाज़ थी उथिया। हिन दरिया खे सिंधी उन करे मुक़दस सम्झनि था छाकाणि त हुन सां सिंध जी हज़ारें सालनि जी तहज़ीब जी तारीख़ जुड़ियल आहे। हिन दरिया में असांजो तारीख़ी शऊर समायल आहे। सिंधु दरिया जी अहमियत फ़क़्ति उहो ई माण्हू सम्झी सघे थो जेको ॻोठनि में वणनि हेठां सुतो हुजे ऐं उनखे सुबुह उथंदे सिंध धरती जी ख़ुशबू महसूसु थी हुजे। सिंधु दरिया जो मक़ाम उन माण्हू खे बि सम्झ ईंदो जेको सिंधु दरिया जे कप ते वेही करे सिंधु जे साज़नि खे पंहिंजे कननि में महसूसु करे थो। हुन दरिया जो तक़दुस उन माण्हू खे बि सम्झ में ईंदो जेको हिकु हारी जे हथ में कोॾार ॾिसी जेको फसल जी सार संभाल लहे। कॾहिं घर माटी मां झण पीअंदे अव्हां खे वॾी दिलि सां महिमान नवाज़ थी चए त असां वटि लस्सी मानी खोड़ आहे। हिन दरिया जी ख़ूबसूरती उन मां बि आहे जॾहिं ॿार वाह में टिप ॾेई टहक ॾियनि था। हिन दरिया जी तारीख़ उन वाहण वसंदीअ जे कचनि घरनि मां निकिरी रोड ते ख़ुशियुनि में सिंधी पंहिंजे पाण खे अन कारणु सॾाईंदा आहिनि जो उहा उन्हनि जी तारीख़ी तहज़ीब जो बुनियादु आहे। हिन दरिया जो तहफ़ुज़ हिकु गैरती सिंधी उन कारणु करे थो जो उहो ई उन्हनि जे गुज़र सफ़र जो अहम ज़रियो आहे। उनजो तहफ़ुज़ सिंध जी ख़ुशहाली सां आहे। उन दरिया जी बका साइंसी ऐं रोशन ख़्याल फ़िक्र सां बि आहे। उनजो दरिया जे वहिकिरे जो तहफ़ुज़ अमन ऐं भाईचारे सां गॾु तरक़ी पसंद सियासत ज़रिए सिंध जी ख़ुशहाली ऐं सुञाणप खे उजागर करण में आहे। जॾहिं उन दरिया खे बचाइण लाइ कारपोरेट फार्मिंग जहिड़े सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ु मोरे शहर में नौजवान क़ौमी कारकुन एहतजाज कनि था त उते रियासती इदारा तोड़े सिंध पुलिस उन्हनि खे माठ करण लाइ हथरादू हंगामो पैदा कंदे ॿिनि नौजवाननि खे शहीद करे थी छॾे। फ़र्ज़ु करियो उहे ॿ नौजवान मौजूदा हुकुमरान जा औलाद आहिनि जेके अहिड़ी सूरत हाल में मारिजी वञनि था। छा उन्हनि लाइ इंसाफ़ थिए हा? मुमकिन आहे उन्हनि जे करे सॼे मुल्क खे ऊंधो करे सान्हो करार ॾिनो वञे हा, पर जेतोणीकि ही नौजवान हिकु ग़रीब ऐं पोरे तवाम जा अमलदार हुआ, उन करे उन्हनि खे जबरी तौर हिरासा करे उन्हनि जे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। उन सॾ में लगारे बिरादरी जा माण्हू ख़ासि तौर ते मर्द तोड़े औरतूं पंहिंजे ॻोठ में क़ैदियुनि जी आहिनि। फ़ज़ीला लगारे जो उहो ॾोह हो जो उहा सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़नि मां हुई। उन औरत जो इहो बि ॾोह हो जेका हिकु अमीर सूबे में हथरादू तौरु ग़रीब कई वई। हज़ारे औरतुनि मां हिकु औरत हुई। उन औरत जो इहो बि ॾोह हो जो पंहिंजी मासूम न्याणी जेका केतिरे ई अरसे खां बीमार हुई उन जे चाक न थियण सबबि पंहिंजे पाण अंदरि रोज़ मरी रही हुई। फ़ज़ीला लगारी जो इहो बि ॾोह हो जिते सॼी सिंध सोन हुजे उते उन पंहिंजे ईंदड़ गुल खे पेट में रखंदे बुख ते पंहिंजे ई घर में बेवस ॾिठो हो। उन औरत जो उहो बि ॾोह हो जो उहा हिकु अहिड़े ॻोठ मां हुई जंहिंजा वारस सिंध जे लाइ विढ़ंदे मिटी मां हवाले कया विया। बिल्कुलु उहा औरत पंहिंजे ॾोह खे सहंदे अंदरि ई अंदरि मरंदे पंहिंजा पसाह पूरा कंदी पंहिंजे चौधारी बुसट में ॿुॾंदी जिते बुख तंग रियासती जबर पुलिस जा कड़ा हुक्मरान जा ज़ोरी तौरु ॾाढ
कूड़ा केस हुआ उहा औरत जेका कंहिंखे दाह ॾिए त हुन जी मासूम न्याणी बुखे उञ ते आहे। संदसि मुड़ुसु ॿाहिरि वञी काठियूं न पियो करे सघे। उन जा पाड़े वारा फ़क़्ति उन करे नज़रबंद ऐं मजबूर आहिनि जो उहे सिंध लाइ उथी वक़्त जे ज़ालिम सां जंग जारी रखनि था। असीं गुज़िरियल सवें ॾहाकनि खां यज़ीद ते मलामत कंदा अचूं, पर हिते इहो यज़ीद पंहिंजे नए रूप में ज़ाहिर थिए थो, जिते हिकु औरत बेवस लाचार थी माउ हुजण जे नाते सिंधू में आबघात करे सिंधू दरिया खे दाह ॾिए थी त आउं ॿाहिरि रहज़रनि खां डिॼंदे तो अंदरि पनाह घुरां थी। हिकु माउ पंहिंजे पेट में ॿार सांढे पंहिंजे हथ में न्याणी झले सिंधू माता जे भाकुरनि में हमेशह लाइ अखियूं पूरे थिए। उहा सज़ा कंहिंखे हुई। उहो आबघात हिकु एहतिजाज हो जेको हिकु माउ ॿी माउ लाइ करे ॾाइण जे मुंहं ते कारह मली आहे त तुंहिंजो ज़ुल्म हिकु ॾींहुं नेठि मरणो आहे ऐं ईअं ज़ुल्म जो तख़्तो ऊंधो थींदो। सिंध जे हर बाशूर माण्हू खे उन जबर ख़िलाफ़ु उथी बीहणु खपे। ख़ौफ़ ऐं डप ज़ुल्म जी रवश अॻियां ख़सीस आहे। अचो त गॾिजी वक़्त जे ज़ालिम ख़िलाफ़ु मुतहरिक थियूं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं तारिक कोराई जो ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था जगदेश आहूजा ॾांहुं लिखियल क़ौमप्रस्त अॻवान नवाज़ शाह भाॾाई जो ख़त। हीउ ख़त नवाज़ शाह भाॾाई जगदेश आहूजा ॾांहुं संदसि लिखियल लेख जे जवाब में ॾिनो आहे। मोहतरम जगदेश आहूजा साहिब, नमस्ते जीअ देश। तव्हांजा काफ़ी मुदलिल ऐं हालतुनि जी तुज़ अकासी कंदड़ मज़मून राक़िम जे निगाहुनि खे मरग़ूब कंदा रहनि था। अॼु हिकिड़े ग्रुप में तव्हांजे बेहद दिलि खे छूंदड़ लेख पढ़ियमि जंहिंमें ख़ुदि तनक़ीदी अमल जो इज़हार हो, गॾोगॾु पार्टी पॉलिसियुनि जे ज़ंजीरनि में जकड़ियल हुजण जो अफ़सोस बि हो। ख़ासि तौर ते कैनाल मुख़ालिफ़ तहरीक ऐं उन में हिसेदार क़ौमपरस्त या सियासी पार्टियुनि जे किरदार साख़ विज़न ऐं संदन सियासी फ़ैसिलनि जे तनक़ीदी जाइज़े जो ज़िक्र हो। ऐं हिकिड़ी जाइ ते अव्हां लिखियो त 2016 ताईं मां ख़ुदि इख़्तियार लेखक रहियो आहियां, पर 2016 खां वठी मुंहिंजे इज़हार जी आज़ादी ते पार्टी पॉलिसियुनि मुताबिक़ ॻाल्हाइण जो पंजूड़ पियल आहे। छा मुंहिंजी पार्टी ऐं मुंहिंजी सिंध मूंखे उहा आज़ादी ॾेई सघनि था त मां हिकु आज़ादु सोच जे मालिक इंसान जी हैसियत सां ख़ुदि इख़्तियार लेखक जी हैसियत सां जेका तहरीर लिखां उनखे मुंहिंजी राय ऐं सोच जी हैसियत सां ॾिठो ऐं सम्झो वञे, न कि SUP जी पार्टी पॉलिसी। आउं सम्झां थो तव्हां या असां जेके बि शऊर जा दावेदार सच जा ॻोल्हाऊ हक़ीक़त शनास वतन सां बीठल जदीद सियासी तनज़ीमी निज़ाम जा क़ाइल जमहूरी रवैयनि ऐं आज़ाद ख़्याली जा प्रचारक आहियूं, उन्हनि खे उहा आज़ादी कंहिंखां बि घुरण जी ज़रूरत न आहे। असां पंहिंजे सोचनि जो आज़ादाणो इज़हार करियूं। ज़ाहिर आहे तनक़ीद सिंध जहिड़े समाज में जिते अक़ीदा ऐं जज़्बाती वाबस्तगियूं मथायूं आहिनि उते एतिरी जल्दी क़बूलियत कोन माणींदी, पर असांखे साईं GM सैद, मार्क्स, लेनिन, सुकरात ऐं दुनिया जे अज़ीम ॾाहनि जी पैरवी कंदे सिंध में सियासी तनक़ीद जो आगाज़ करणो पवंदो। उन में पंहिंजी पार्टी पाण तोड़े ॿियनि हलंदड़ सियासी जमायतनि जे नज़रिए सोच पॉलिसी ते मुख़लिसाना ऐं मुस्बत नोव में लिखणो पवंदो। सिंधी मुआशिरे जी बदकिस्मती इहा आहे त हिते जाइज़ो नथो वरितो वञे। पार्टियूं शख़्सियतनि जी मुरोसियत आहिनि। सवाल जी मना आहे असीं सभु हुन जा क़सूरवार आहियूं। असां बि यारनि बाशनि बाहिमी हथ जोड़ एतिराम जी आड़ में पार्टियुनि अंदरि पुछाइण जी रिवायत ख़तमु करे छॾी आहे। ज़ाहिर आहे तनक़ीद न थींदी, नवां बहस न थींदा, सुवाल जवाब न थींदा त पार्टियुनि जे ग़ैर मुअसर इदारनि जूं रुॻो निमाइशी गॾिजाणियूं इजलास थींदा, प्रेस रिलीज़ जारी थींदा। ईअं जीअं पीरनि मुर्शिदनि ऐं गादी धड़ियुनि वटि फ़ुक़रा अखादमीन ऐं मुरीदनि जूं रिवायती बैठकूं मुर्शिद करीमनि जे रूहानी ख़िताबात मुंतशिर थी वेंदियूं आहिनि। क़ौमी या इनक़लाबी सियासत लाइ तनक़ीद सिराण आहे। हिते मरकज़ी उहिदनि ते जग वढिया मुरीद वेठा आहिनि। चए साईं तव्हां खां वधीक केरु थो ॼाणे।
बस लीडर आकड़ मां रूलिंग ॾियो उथियो हलियो वञे। प्रेस तर्जमान ठकाव खणी ख़बर कराए अलाए फिलाणी जमाए जो बरोज़ा इजलास पुॼाणी ते पहुतो। लीडर साहिब फिलाणो फरमायो ईअं जीअं अरब लीग जा डिघा इजलास फ़लस्तीन मसइले ते को वाज़िह मौक़िफ़ इख़्तियार करण जे बिना नतीजे ख़तमु थी वेंदा आहिनि। ज़ाहिर आहे पार्टियुनि में इल्मी सरगर्मियूं आहिनि कोन, किताब पढ़णु ॼण बिदत आहे। जेके कुझु अॻवान या उहिदेदार ॼाणनि था उहे हुज़ूर शर्मी लीडर सां फिटाइण ऐं पार्टी में अकेलो थी वञण जे डप खां ख़ामोश रहनि था। तव्हां शुरूआति करियो, आहिस्ते आहिस्ते रिवाज जा बुत ढहंदा, नई ताज़ी हवा घुलंदी। उहा अर्जुन वांगुरु धनुष तव्हां खणो। असीं ख़ुदि चाहियूं था त का इल्म अक़ुल ऐं फ़हम जी ॻाल्हि थिए। सियासत जेका हिकु जाइ ते जामिद ऐं साकिन थी बीही रही आहे उहा थोरो अॻिते चुरे। लीडरशिप इदारनि मजमूई तौरु पार्टियुनि जो सरासरी एहतिसाब कजे। तनक़ीद न ज़ातियात ते हुजे न वरी शख़्सी बुग़ज़ में। उहा निज पिज सियासी उसूलनि पटांदड़ वक़्त ऐं हालतुनि जी पूरे इदराक जो इज़हार हुजे। अवां ॾाढो सुठो नुक़्तो उथारियो आहे। कैनाल मुख़ालिफ़ तहरीक जो जाइज़ो। उहा हिन वक़्त जी अशद घुरिज आहे त कैनाल मुख़ालिफ़ तहरीक जो उभार उरूज वरी माठार उन जा सभई पासा छाणी मंझां छाणिजनि। उन सां सियासी कारकुननि ऐं अवाम जी रहनुमाई बि थींदी। लीडरशिप खे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि जो अहसास बि थींदो। अॻिते वधण लाइ चिटो ऐं सयल रस्तो या दग बि मिलंदो। अव्हां कलम खणी उन जा 6 सवार थियो, पोयां असीं सभु आहिस्ते आहिस्ते पंधु शुरू कंदासीं। सोढो तीअं न सिखियो जग जीअं चयो, राणो तीअं न रोए ॻोढ़ो जीअं ॻल ॻड़े। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सैयद नवाज़ शाह भाॾाई जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिटीज़न पोर्टल ऐं सिंध जा वेगाणा इदारा जे उनवान हेठि नौशर फ़िरोज़ वासी डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण लिखियो। साल 2018 में पाकिस्तान जे तॾोके वज़ीर अज़म इमरान ख़ान अवामी ज़ाती शिकायतुनि जे फ़ौरी हल लाइ हिकु मोबाइल एप्लीकेशन जी शक्ल में पाकिस्तान सिटीज़न पोर्टल जो आगाज़ कयो। उन पोर्टल जो मक़सदु पाकिस्तान अंदरि रहंदड़ ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे हिकु अहिड़ो प्लेटफार्म फ़राहम करणु हो जितां हूअ पंहिंजनि वफ़ाक़ी सूबाई ज़िले या मकानी इदारनि बाबति शिकायतूं दर्ज कराए सघनि। अहिड़ियूं सभई शिकायतूं लाॻापियल इदारनि ताईं मोकिले संदन हल जी ज़िमेवारी मुक़ररु कई वेंदी हुई। बदकिस्मती सां सिंध में उन वक़्त बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुई जेका वफ़ाक़ी हुकूमत जी मुख़ालिफ़ हुई, जंहिं सियासी बुनियाद ते सिटीज़न पोर्टल जे शिकायतुनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं कंहिं बि कार्रवाई खां पासो करण जा हुकम जारी कया। नतीजे तौरु सिंध जा आम शहरी उन्हनि शिकायतुनि जे हल खां महरूम थी विया ऐं सूबाई तोड़े मकानी इदारा उन्हनि शिकायतुनि बाबति जवाबदेही खां आज़ादु थी विया। उन जे उबतड़ वफ़ाक़ी इदारनि तरफ़ां सिटीज़न पोर्टल ते ईंदड़ शिकायतुनि ते वक़्ति सिर ज़िमेवारी सां ऐं शफ़ाफ़ियत तहत अमल दरामद कयो, जंहिंसां माण्हुनि जो एतमाद वधियो ऐं निज़ाम में सुधारो आयो। जॾहिं त सिंध हुकूमत जे मातहत इदारनि उन्हनि शिकायतुनि जी महीननि या सालनि ताईं बि को नोटिस न वरितो। अहिड़ी बेपरवाही ऐं गैर ज़िमेवारी सबबि सिंध जा शहरी म्यूनिसिपल कमेटी खां वेंदे रेवेन्यू, सिहत, तालीम, पाणी, नेकाल, पुलिस ऐं ॿियनि इदारनि ताईं हर हंधि पंहिंजनि मसइलनि जे हल लाइ परेशान आहिनि। हीअ लापरवाही न रुॻो अवामी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे पर उन सां गॾु निढड़ा मसइला बि वॾे बुहरान जो सबबु बणिजनि पिया। नतीजे तौरु ब्यूरोक्रेसी बिना एहतिसाब जे फ़िल मस्त थी बीठी आहे ऐं समाजी तोड़े बुनियादी तरक़ीअ जो फ़ीथो जाम थी वियो आहे। हाणे जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ में हुकूमत जी इतिहादी बणियल आहे, पोइ बि सिंध हुकूमत सिंध सिटीज़न पोर्टल ते इदारनि खे शिकायत जे हल लाइ पाबंद करण लाइ के बि वाज़िह क़दम न आहिनि खंया। छा अहिड़ी रवश कंहिं बि इंसाफ़ सां हमआहंग थी सघे थी? वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ खां मुतालबो कयां थो त सिंध हुकूमत जी गैर संजीदा रवैये ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। सिटीज़न पोर्टल ते सिंध जे इदारनि खे पाबंद बणाइण लाइ हुकम जारी कया वञनि। शिकायतुनि जे हल लाइ हिकु अहम ख़ुदि मुख़्तियार आज़ाद ऐं मुयसर मॉनिटरिंग टीम जोड़ी वञे जेका वक़्ति सिर कार्रवाई जी निगरानी करे।
सिंध जे माण्हुनि खे बि ॿिनि सूबनि वांगुरु इंसाफ़ जवाबदेही ऐं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। सिंध जो आवाम बि हिन मुल्क जो बराबरि शहरी आहे। उनखे बि सिटीज़न पोर्टल वसीले पंहिंजे आवाज़ जी ॿुधणी जो हक़ हासिलु हुजणु खपे। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि जी शिकायतुनि जे अज़ाले लाइ संजीदा किरदारु अदा करे त उहो हिकु क़ौमी ख़िदमत जी हैसियत रखे थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर अब्दुल क़दीर मेमन जो लिखियलु लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।